बुल्ली शाह करीम में रोड के कम में नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण खिलाफ़ इलाइक़े वासियुनि सख़्त एहतजाज किया है। अली हसन रिंदर की रिपोर्ट। बुल्ली शाह करीम बनो लिंक रोड नाक़स मटीरियल इस्तेमाल थियण रोड जो कम बंद थियण खिलाफ़ गोठाणन एहतजाजी मुज़ाहरो किया। गोठाणन जो चवण है त एक तो रोड में नाक़स मटीरियल इस्तेमाल किया पियो वञे ऐं ॿियो केतिरनि ई महीननि खां रोड जो कम बंद पियल है। 5-6 महीना हलियो है कम ऐं 5-6 महीना थिया आहिनि खाली पत्थर ॿिया उछलायो वञनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिकिड़ो रोड जो कमु बिल्कुलु सही कोन पियो हले, हिकिड़ो पासो हले पियो, गाॾियूं रोज़ उथलनि पियूं, पंचर थियनि पियूं। ऐं ॿी ॻाल्हि मरीज़ जेके आहिनि से बि सख़्तु परेशान। ऐं असांजे रोड तां बिल्कुलु ट्रैफ़िक ई ख़तमु थी वई है। हालांकि केॾां वञिणो आहे त गाॾी नथी मिले, सो असीं आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं असांखे जल्दी रोड ठाराए ॾिनो। पत्थर खणी हलिया वञनि या असां रोड साफ़ करे ॾियनि या रोड ठाराए ॾियनि। हालत पाण तव्हां ॾिसी रहिया आहियो, हिकु पासो विछाया आहिनि, न गाॾी थी हले न कुझु, बसि जेको मरे त खणो न, पोइ अधु में हिते ई मरियो वञे। जा MP साहब खुराम साहब जेके भी अस गुजारिश करूँ था तो बिलाल साहब के तो मेहरबानी करे असांखे जो कम जल्दी से जल्दी कम करायो वञे। छो जे ना त असांजे रोडनि जी हालत हली ॾिसो, बीमारी सीमारी में असें केॾां नथा निकिरी सघूं। तो मेहरबानी करे अचो त असें जल्दी सां जल्दी MP साहब के वरी भी असें गुजारिश करूँ था। वोटनि जे टाइम ते अचे तो असां पे असां ही असां हो हर शे जे हिन टाइम ते MP साहब किथे। MP के चो मेहरबानी करे तू अची ॾिस असांजे रोड जी हालत, असांजे स्टाफ जी हालत ॾिस, असें बीमारी सीमारी में केॾां वञूं। हिननि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो चवण आहे त रोड जो कम अध में हुजण करे रोड जी ट्रैफ़िक बंद थी वई है ऐं असां गोठाणा अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। कैमरामैन बरकत अली रिंद सां गॾु अली हसन रिंद, आवाज़ न्यूज़, बुल्ली शाह करीम।